अल्लाह ने हबीब फरमाया घणा माण्हू कुरान पढ़ी सिद्धिया घणा माण्हू कुरान पढ़ी गुमराह थी विया समझो ना हिकड़ा माण्हू कुरान पढ़ी सिधी राह ते हलंदा आहिनि हिकड़ा माण्हू कुरान पढ़ी गुमराही ते लॻी वेंदा आहिनि छो जो कुरान खे जंहिं अंदाज़ में पढ़बो उहो उन ई रस्ते जी वाट सेखारींदो आहे जे शैतानी तख़य्युल रखे कुरान मां पढ़ंदे तर्जुमो कंदे त शैतान तुंहिंजी हमराही कंदो पर जे मदीने वारे साईं जी सीरत साम्हूं रखे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों वीडियो के लाइक कमेंट शेयर असांजे मोहम्मदी टीवी चैनल के सब्सक्राइब करणु न विसारींदा। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा कान मुहम्मदुन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों असांजे चैनल के सब्सक्राइब करणु शेयर अल्लाह व खातमन नबिय्यीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों अल्लाह रब्बुल इज्जत जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मां एक मुबारक आयत जो कुछ हिस्सो इन फकीर तिलावत कयो तेमें अल्लाह ताला असांजे लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शख्सियत मुबारक जो जिक्र फरमायो आहे। सुभान अल्लाह। दुनिया में सब का बेमिसाल शख्सियत आए मदीने वाले साईं जी। सुभान अल्लाह। जेके इंसान आया सवाल का नबी अब आया उम्मतुन में वली अब आए गौस अब आए कुतुब आए भला माण्हू आए सुठियुनि शख्सियतुनि जा मालिक आए पर के भी माण्हू जी एड़ी अजीम ऐं आला शख्सियत मदीने वाले साईं जड़ी ना है जड़ो बेमिसाल अल्लाह ताला मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। समझो ता अल्लाह ताला महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शख्सी कमाल अता फरमायो एड़ियूं आदतूं अता फरमायूं एड़ियूं आदतूं अता फरमायूं जो नबी जो फेल असांजे लाइ जहन्नम खां दुनिया जे परेशानियुनि खां कब्र जे अज़ाबनि खां निजात जो सबब आहे। सुभान अल्लाह। समझो था तू मां को कम कयूं असी को फेल कयूं तो वो ये फजूल होंदो उन जो को सबब ना है बिला सबब असांजा फाल आहे जेको कम कयूं असां पंहिंजी मर्ज़ी सां कयूं पर नबी जेको कम फरमाए जेको फेल फरमाए पूरी कायनात जे लाइ पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो मिसाल मदीने वारो साईं तव्हां मां तव्हां जे मर्दन वजा कंहिंजो पीउ न आहे वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबी बल्कि मदीने वारो साईं त अल्लाह जो रसूल आहे ऐं नबियन जे पुजाणी के नबियन जे सिलसिले के पुजाणी ते पहुंचाइण वारो आहे। सुभान अल्लाह। शख्सियत मदीने वाले साईं जी आहे जो अल्लाह ताला फरमाए तो मुझे महबूब तो मुझे रसूल आहे। रिसालत दुनिया में 1.25 लाख कमो बेश पैगंबर आया उन्हनि मां सिर्फ 313 जना रसूल पढ़जी आया। रसूल सबको उनके जेको शरीयत खणी अचे मुकम्मल सिलसिलो शरीयत जो खणी अचे तौर तरीका कानून हुकूमत हलाइण जा तरीका अफ़आल हलाइण जा तरीका जिंदगी गुजारण जा तरीका रस्मों रीतों रवाज खत्म करे इलाही अहकाम मुताबिक जिंदगी गुजारण जा उसूल तरीका जेको बुधाए मुकम्मल शरीयत खणी अचे कानून खणी अचे उनके रसूल सबको आहे। सुभान अल्लाह। उन रसूल के अल्लाह ताला सहीफा अता फरमाई वातन के मुकम्मल किताब अता फरमाई। हजरत इब्राहिम अलैहि सलाम के सहीफा मिला हुआ हजरत आदम अलैहि सलाम के भी सहीफा मिला हुआ मतलब कुछ फर्जन जा कानून हुआ 4 रसूल रसूलन जा सरदार है हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह हजरत सैयदना दाऊद अलैहि सलाम हजरत सैयदना ईसा अलैहि सलाम आई असा जो तवा जो महबूब मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन चैनी जणन के अल्लाह ताला
चार किताब अता फरमाया। उन किताबन ते ईमान आणण हर मुसलमान ते फर्ज है। हजरत सैयदना दाऊद अलैहिस्सलाम पहला किताब मिलियो ज़बूर शरीफ हजरत दाऊद अलैहिस्सलाम के मिलियो। हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह बाद में आयो तो मूसा कलीमुल्लाह के अल्लाह ताला इंजील शरीफ अता फरमायो, तौरात अता फरमायो। हजरत ईसा रूहुल्लाह के अल्लाह इंजील अता फरमायो। ये त्रई सिलसिला उन ज़माने मुताबिक शरीयत हुयूं, कानून हुया, उन मुताबिक मामलात हुया। आखिरी किताब कुरान मजीद असांजे महबूब मुस्तफा करीम ते नाज़िल थियो। जदे महबूबन करीमन जी रिसालत आई, मदीने वाले साईं जा कानून आया, मदीने वाले साईं जो किताब आयो, आदात मुस्तफा जदे नाफिज थिया, पोया जेतराब नबी हुया, जेतराब किताब हुया, जेतराब सहीफा हुया, जेतरियूं शरीयतूं हुयूं, जेतराब कवानीन हुया, नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण साण सब कानून खत्म थी विया, सब तरीका खत्म थी विया, सब किताब मनसूख थी विया। ज़मीन ते हाणे बाकी रहण वारी शय आहे त मोहम्मद मुस्तफा जो तरीको उन ते नाज़िल थियण वारो किताब। वरी जो सुभान अल्लाह। मक्के जे काफिरन साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो जे अल्लाह जो रसूल आई असां ते ये निशानियूं ज़ाहिर थियन जेके तव्हां ते ज़ाहिर थियूं आहिनि। असां खे बड़ियूं आदतूं मिलन, माना जेके रसूलन वारियूं आदतूं आहिनि, तौर तरीका आहिनि, जेके शान आहिनि उहे असां खे मिलन। वइज़ा जाअतुम आयतुन क़ालू लन नुमिन हत्ता नुता मिस्ल मा ऊतिया रसूलुल्लाह। जॾहिं उन्हनि वटि निशानी अचे थी त चवंदा असां तेसी ताईं ईमान न आणींदासीं जेसी खुद असां खे पहिरीं निशानी ॾिनी वञे जेका रसूलनि खे ॾिनी वई आहे। काफ़िरनि पे चयो अल्लाह ताला फरमायो अल्लाहु अअलमु हैसु यजअलु रिसालतहु। अल्लाह खे ख़बर आहे त रिसालत कंहिंखे ॾियणी आहे। वाह वाह। जहिड़े जहिड़े माण्हू खे रिसालत कोन मिलंदी, हर को नबूवत जी दावा करे, हर को चवे मां नबी आहियां। हे जो काफ़िरनि जो चयो त असां खे रिसालत वारियूं आदतूं मिलन, उहे असां खे निशानियूं मिलन जेके मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियूं हुयूं। साईं करीमन खे कहिड़ी निशानियूं मिलियूं हुयूं? ये आंगुर जो इशारो कंदा हुया त लथन से वापस बराए ॾेखारींदा हुया। हीअं चोॾीअ जे चंड खे आंगुर जो इशारो कनि त ॿ टुकड़ा करे ॾेखारे। निशानियूं हुयूं न, हीअं गुज़रनि पिया त पत्थर कलमा पिया पढ़नि। जे सॾु कनि त वण पारां पटिजी महबूबन करीम जे क़दमनि ते अचे कोन। जे महबूब सोना इशारो कनि त हिकिड़े प्याले मां 70,000 सहाबा खे पाणी पियारे सघनि था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये निशानी में महबूब काफ़िरनि चयो त असां खे बि निशानी मिलनि, असां खे बि निशानी मिलनि त पोइ तो ते ईमान आयो। त अल्लाह फरमायो त अल्लाह ॼाणे थो, अल्लाह आलम हैसु यजअलु रिसालतहु। अल्लाह खे ख़बर आहे त कंहिंखे रिसालत ॾियणी आहे, कंहिंखे नबूवत ॾियणी आहे, कंहिंखे नबी बनाइणो आहे। इहे हर को दावा न करे जे कादियान में गुलाम कादियानी दावा कई हुई त मां नबी आहियां, मां रसूल आहियां। पोइ मोह वरी कारकूस में अंदरि, कारकूस में हाइज़े जी बीमारी में मरी वियो। सम्झो था, नबीअनि जो मौत बि शान वारो हूंदो आहे, नबीअनि जी ज़िंदगी बि शान वारी हूंदी आहे, नबीअनि जी ज़िंदगी बि इज़त वारी हूंदी आहे। पूरी ज़िंदगी खे तव्हां पढ़ंदा वञो, पढ़ंदा वञो, के नबी जी ज़िंदगी में तव्हां खे क़ाबिल एतराज़ का शइ नज़र न ईंदी। या शख्सियत रसूलनि जी। गुलाम कादियानी जी ज़िंदगी निहारियो, सॼी ज़िंदगी मूं पाण पढ़ियो आहे, लिटरेचर पढ़ियो आहे, सॼी ज़िंदगी एतराज़नि सां भरी पई आहे। केॾीमहिल हुन औरत जे पोयां, केॾीमहिल शराब जे पोयां, केॾीमहिल कूड़ ॻाल्हाइण जे पोयां, हिकिड़े साल हिकिड़ी दावा करे, ॿिए साल ॿी दावा करे, रुॻी कूड़ हणे। कूड़ो करे रसूल नथो थी सघे, कूड़ ॻाल्हाइण वारो करे नबी नथो थी सघे। नबी उहो हूंदो आहे जंहिंजी ज़ुबान मां हमेशह सच निकिरंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सहाबी हदीसूं लिखंदो हो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसूं लिखंदो हुयो। कंहिं चयसि त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾीमहिल ख़ुशी में, केॾीमहिल कावड़ में, केॾीमहिल कहिड़ो जुमिलो ॻाल्हाइनि, केॾीमहिल कहिड़ो जुमिलो ॻाल्हाइनि, हर शइ लिखी ईंदो, इहो मुनासिब न आहे। त उन लिखण बंदि कयो।
साईं करीम पूछा के त में लिखंदो है हाने मुझे तकरीर न तो लिखी अरे कि या रसूल अल्लाह हे मामलो पेश आयो साहब करम छलियो मुझे वाकई में बताइयो मामलो हो जे साईं करीम ने फरमायो लिख लिख हिन ज़बान मां जा शे निकरंदी आ हक निकरंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह या रहा जे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस लजपाल नबी जे शान अतहर के दिठो वने तो मुझे महबूब मुस्तफा करीम के हुए मकाम हुए इज्जत हुए अजमत अल्लाह अता फरमायो है जो कुन तरीके ते जेको हले कने गुमराह न थींदो कने गुनाहन में न पवंदो दुनिया में गुमराह न थींदो क़ब्र ऐं हशर जे अज़ाबन दुखन दर्दन का अल्लाह निजात ॾे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह वणे तो महबूब करीम जो तरीको के कोंदो इन में इज्जत आ बेन जा दर वनी गोली बेन जा रास्ता वनी गोली बेन जे कोया वनी लगी त इयो तुजे ला मुनासिब नाहे जे कलमो मदीने वाले साईं जो पुट पढ़ियो आ गफारी मस्जिद में अचण वारो जे ईमान महबूब ते आंदो आ त तरीको मदीने वाले साईं जो आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा साईं फरमायो त छा के वनी छो तू पेली पिन जो थिए हाय 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 वाह वाह सुभान अल्लाह वठ पिंज करीम जी जग जो वाली जो ओ सुखियो हुंदो सो जे जो इश्क अल्लाह सी सुखियो हुंदो सो जे जो इश्क मदनी अमीर सी हाय यार हा सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबन करीम जो दर वठो मिठा मुझे लजपाल नबी से मोहब्बत रखण वारा थियो अल्लाह ताला महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एड़ा मकाम अता फरमाया एड़ा दर्जा अता फरमाया जो नबी जे मत मिसल पियो को जमीन ते आयो नहीं तो पैदा थियो न पैदा थींदो न के मां जणियो न जणींदी सुभान अल्लाह हाय यार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अभी मन करीम फरमायो मा बअसल्लाहु नबियन इल्ला रअल गनम काला सारू व अंत फकाल लम कुंतु अरआ काल करारी करारीत इला अहल मक्कत मुखे अल्लाह ताला ए इबादतों दी जेके नबियन के अल्लाह ताला अता कयो होयो ये सिलसिले वारो है हत्ता के साईं करीम फरमायो त नबियन बकरियों बचारायो त मु मोहम्मद मुस्तफा करीम बकरी चारियो वरी जो सुभान अल्लाह छाजला चारिंदा होया करारी तल अहले मक्कत हिलाल रोजी कमाइण जेला हिलाल जेला करारी त लफ्ज चेबो आ त मुआवजे ते बकरियों चारण पैसा वठी बकरी उचारण मुझा महबूब सोना जवानी में मजदूरी करे जो घर हलाईंदा होया मुझे लजपाल नबी बकरियों ते चायूं पर व्यापार करण बिंदा होया सुभान अल्लाह हज़रत अबू तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु सा हज़रत अबू तालिब साईं करीम जो चाचो आ महबूब जा बचपन में होया त व्यापार शुरू कयो है सुभान अल्लाह तमें व्यापार बचपन में शुरू किया है तो जल्दा वजह तो मुझे महबूब जो आदतों के दियो अल्लाह है हाय यार हा सुभान अल्लाह एड़ी आदतन वारो मानो तो के मिसाल दी दे कोन मिलंदो जे आदत तुझे मुझे लजपाल नबी हाय यार वाह शादी अना मरमत करी न कई हुई एकड़ो व्यापार जो काफलो वठी आ वरी वापस मोटी आया वरी बियो काफलो जे में सामान सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला ईमानदारी पर करीम जी आई जो बीवी खदीजतुल कुबरा बड़ी मालदार औरत हुई मक्के में मर्दन का अमीर बीवी खदीजतुल कुबरा एडो पैसो हुयो व्यापार संगे काफला विंदा होया इंदा होया को ईमानदार माण्हू हूंदो हुयो उन जे हवाले काफलो कबो हुयो उन ज़माने में छा थींदो हुयो तारीख़ जा किताब पढ़ो अरबन जी तारीख़ पढ़ो त विच में
10 रुपए जो मुनाफ़ो थींदो त रुपयो खणी आणे ॾींदा रुपए जो फ़ाइदो वरी अॼुकल्ह आहे माण्हुनि में बेईमानी पाण खे फ़ाइदो थींदो त मुश्तरिका का जेको थींदो आहे न कारोबार उन में सदा ई माण्हू नुक़सान खाईंदो आहे मुश्तरिक कुझु चई नथो सघे माण्हू यारी दोस्ती में कुझु चवे त वरी यार गांव जी वेंदा मिट माइट गांव जी वेंदा गॾियल मुश्तरिक जेको कारोबार हूंदो आहे इन जे करे सुजाण माण्हुनि चयो आहे अकुलमंद माण्हू चयो आहे त कारोबार कयो त पाण में हिम्मत धारे अकेला ई कमु कयो इन में तव्हांखे फ़ाइदो थींदो ॿियनि सां गॾिजी कंदो त माॻिया नुक़सान खाईंदो कुझु चई बि कोन सघंदो ज़बान कोन खोले सघंदो हिसाब किताब वठो त हमरा गांव जी ॿोली अब मूंखां तो हिसाब वठी पैसा वेंदा कारोबार खत्म थी वेंदो इन जे करे हिम्मत आहे त अकेलो से माण्हू बीहे उन ज़माने में भी ईअं थींदो हुयो माण्हू पैसा खाई वञनि वापार में नुक़सान खाई अचनि पर जॾहिं बीबी खदीजतुल कुबरा सय्यदुल अरब वल अजम सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन मोहम्मद मुस्तफा करीम के काफ़िलो ॾेई हिजाज़ खां शाम मुल्क मोकिलियो हुयो साईं दी फरमाए ज़िंदगी में कॾहिं के काफ़िले तिजारत में एतिरो फ़ाइदो हासिल न कयो हुयो जेतिरो फ़ाइदो नबी सोने जे काफ़िले के अल्लाह ताला ता फरमायो हुयो अञा साईं करीम ने ऐलान नबूवत न फरमायो हुयो अॻ में जी ॻाल्हि अमानतदारी हुई जेका मदीने वाले साईं जो इज़हार पियो बेईमान न थियो